अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलात वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा। वसब्बिहूहु बुक्रतन व असीला। हुवल्लज़ी युसल्ली अलैकुम व मलाइकतुहु लियुखरिजकुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर व कान बिल मुमिनीना रहीमा। तहिय्यतुहुम यौमा यल्क़ौनहु सलामुन व अअद्द लहुम अजरन करीमा। या अय्युहन नबी इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन बश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। व बश्शिरिल मुमिनीन बिअन्न लहुम मिनल्लाहि फज़लन कबीरा। सदक़ल्लाह मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
शरीफ बुलंद आवाज बुलंद आवाज से जरूर पढ़े स्टेज वारा भी तकारा दुआ थींदी जो निंद में हुजूर जी ज़ियारत थी अल्लाह मोहम्मदन नबी उम्मी वारी व सहाबी व अहल बैती व अज़वाजी अजमईन बिरहमतिक या रहमर राहिमीन। मुझा भाईरा आराइन जे शहर जी जमात कुरान पाक जे करे रहमत वसी रही आ। अञा तां दुकाननि ते कारखाननि ते होटलनि ते कुरान सॾे रहियो आहे। कुरान जो सॾो ईअं सम्झो ॼणा जन्नत जो सॾो आहे। कुरान मजीद वक्त वारनि खे नसीब थींदो आहे। वक्त वारा उहे जन खे कुरान मिलियो। ॾाढा चओ सुभान अल्लाह। अंब जेतरी दिल रब जूं करम नवाजूं हाफ़िज़न सगोरन जे सीनन में सजो कुरान जमा कई। हाफ़िज़ गरीब जो बार ये मतलब कुरान शागिर्दन के तो पढ़ाए। ये मतलब नमाज में जे मतलब कुरान की तिलावत तो करे। अमीर पोयों नवाब पोयों कामोरा पोयों मीर पोयों सरदार पोयों इहो सूरत जो सजो कमाल कुरान जो जन कदुर क्यों कुरान जो उहे कमाए विया मारे कंदे। असांजे नबी खे रब चयो कुरान में ओ मुंहिंजा सोना नबी सॼे मके में तू गरीब हुए मां आसूदो कयो मां ववजदक आइलन व अगना। कहीं हीरा कहीं लाल कहीं जवार कहीं मोती ॾिनम उहे मिट्टीअ मां कया मिट्टी थी वेंदा। तोखे वॾे में वॾो खज़ानो मां रब कुरान वारो ॾिनो। कुरान ॾेई आसूदो कयो मां। ॾाढा चओ सुभान अल्लाह। सदको अला हुजूर जे नाले तो जंहिंजे नाले वठण सां चपन के चुमी थी अची वञे। जंहिंते कुरान नाज़िल कई उहो दर दर ते कड़ा खड़काए माण्हुनि खे कुरान पियो ॿुधाए। उहो दावत ॾे पियो थोरे को न पियो ॾे। दुनिया रातिनि जो निंड पई करे अरबी मोहम्मद रातिनि जो पियो कुरान पढ़े। कदुर क्यों न तो दुनिया में भी रोईंदा कब्र में भी हशर में भी रत जा नारा खिनवा वंदा। खुदा के रहम न ईंदो पर कमाए उहे विया जन दुनिया में कुरान के सुना तो नबी सां सच्चा क़यामत वारे ॾींहुं इहे अर्श जे चौछां वञे गम बीठा हूंदा।
दौलत रे दौलत कहाँ सांगे ॿई शयूं प्यारियूं एक माल ॿियो हुस्न और रब जे ज़ात के बाने जूं ॿई शयूं प्यारियूं एक रब जी नज़र बाने जे दिल ते आ ॿियो रब जी नज़र बानन जे अमलन सालिहन ते यो अमल साले करे मादे मरीजे जेकी घुरे मां दींदो मां दादियां जो सुभान अल्लाह हुजूर के रब जे मुंजा सोना नबी असां ताके दुनिया में मोकिलियो ई जे करे आ अन अतलु अल कुरान गालियों न कन न मस्करियों न गालियों न बैत न दुहीड़ा न रुबाइयों न कसीदा एडो कुरान एडो सोने नबी जो शान जो खीर में खंड पई उहो कुरान पढ़ा जेको नबी से मक्के में पढ़ियो मदीने में पढ़ियो ताइफ में पढ़ियो बदर में पढ़ियो उहद में पढ़ियो अज भी आरान वारा वञो मक्के मदीने जे जबलन मां कुरान जो आवाज गूंजजी रहियो वञी त ॾिसंदा हुजूर के जी असां तोखे दुनिया में मोकिलियो बकम तोखे भी करना पवंदा उतलो मां उहिया इलैक मिनल किताब वअकिमिस सलात मुंहिंजा सोना नबी तोखे भी बकम करना पवंदा एक तिलावत कुरान जी कंदो कर ॿियो नमाज़ पढ़ंदो कर नबी सां दुश्मनियूं छाजे करे अथी ख़बर ॿिन्ही शयुनि जे करे हिकु पिया चवणसि अकेलो रब न चओ माना तौहीद बयान न कर ॿियो क़ुरान न पढ़ इन में हेरा फेरी कर मट कर तब्दीली आण हुजूर चयो कुरान में मट कीअं कयां हे मुंहिंजो कलाम न आहे जेको माॾे वही खणींदो आहे उन खां सवाइ मां मोहम्मद ॿिए जी ताबेदारी न कंदो आहियां कन खोले ॿुध ॻाल्हियूं न थी हाणे दिल ते हथ रख अमीर आहे ग़रीब आहे नवाब आहे कामरो आहे कारखाननि जो मालिक आहे एतिरो सोच त जॾहिं नबीअनि जो सरदार क़ुरान जे मर्ज़ीअ ते थो हले तूं बि क़ुरान जे मर्ज़ीअ ते हल न पोइ माण्हू त सलाम कंदई पर मलाइक अची ॾाढी थी वई आहे अञा क़ुरान न सुञातो थी लव क़बर में त ख़बर पवई न छाता चवनी पैगंबर चवंदा मत कर कुरान में इत बि कुरान गैर हाज़ा औ बदलो इन को बार वञा कुर्सी तो लाए कुरान पढ़ा आरायण वारा मन्ने अज हिन जा हुकुम तू मन उते रब सॾु करे चवंदी मा तश्तही अनफुसुकुम अज जेकी तू घुर त मां ॼाण
तुझे घुरण जी देर माखे जन में देर काने नबी के प्या चवन मत कर तब्दीली आन कुछ तुम असां दे सुर कुछ असां तोड़े सुरऊं तो सा जेड़ो ही कोने हुजूर खे रब चयो पैगंबर हिय चवेन इन अतबो इल्ला मा युहा इलैया जो अंदर कुरान जान ठरे उहे सुभान अल्लाह चओ मुशरक जो अंदर यहूदिया जो अंदर नसारे जो अंदर डेढ़ जो अंदर भील जो अंदर भंगिया जो अंदर काजानियन जो अंदर अरे कुरान सां सड़ंदो आहे मोमिन जो अंदर उठंदो मां कुरान दो पढ़ा ता इएं दा ठरो जी बर्फ पानी यो दी मोमिन नबी के प्याजों तब्दीलिया मत कर हेरे करने वाले इन्हीं कुरान तो ही दजे करे मुझे नबी के मल जादू कर प्याजों के मल चरियो प्याजों उठ जाओ झप्याओ चलाइन गंद जू भेड़ियों प्याओ चलाइन हुजूर चयो मुझा रब मुझे खिलाफ हे बायूं दा बारिंदा जिम जे पैगंबर गलती न कर हे बाय बारी दाइंदा मां विसाइंदो इंदो मुफ्त में मिलो कुरान कदर कोने दुकान छदे बुधन न तो जे कुरान कन खोल जे को पंध करे घर रखो वठी जलसे गाह ते आए या विख विख रब इबादत में लिखाए एड़ा कम न तो करे हे बारिंदा मां विसाइंदो इंदुस कुल्लमा औकदू आलम सोगरा बैठा काली साहब बैठा कुरान खंबार न वेंदुम कुल्लमा औकदू नारल लहर अतफा अल्लाह दादा जो सुभान अल्लाह ए बारिंदा मां विसाइंदो पैगंबर तोखे मोकिलियो ही नहीं करे यतलू अलैहिम आयातिही व युज़क्की कुरान पढ़न तुझो कम कचल कल पैन जा रोशन करण मुझो कम कुरान पढ़न तुझो कम गारियूं हिनन जूं दिलियूं पाक करण मुझो कम हुजूर के रब दुनिया में मोकिलियो ही हिन जे करे तो तू तिलावत कर साईं कुरान पढ़ा हे मसा लड़ी जो पवने ये घबराए न वल्लाह यासिमुका मिनन नास मानन को मां बचाई दो माए सोना नबी गलती न कर या अय्युहन नबी हस्बुकल्लाह रब दो दिल जाए दे सोने नबी के पैगंबर गलती न कर तुम भी प्यारो आए माँ के कुरान भी प्यारो माला तुझे ला काफी आया हस्बुकल्लाह अगते वमन इत्तबाक मिनल मुमिनीन पैगंबर मा
अल्लाह तुझे लाए काफी आया ए ताबेदारी करने वाला ए गुलाम बनाए देना दमाए अबू बकर सिद्दीक जेड़ा जवान उमर फारूक जेड़ा जवान उस्मान गनी जेड़ा जवान अली मुर्तजा जेड़ा जवान बिलाल ए अम्मार ए सुहैब ए खुबैब जेड़ा जवान ये तकलीफा पाण ते बर्दाश्त करना तो मोहम्मद करीम जे नबूवत जे मतों वार जेतिरो ईज़ा भी बर्दाश्त न करना राजन जो सुभान अल्लाह मां अल्लाह तुझे लाए काफी आया ये जो रब्बु ये अमर मत कयो ये जो रब्बु ये उठे जो यकीन न करना रब ते गंजा तो दर खड़काए ये मरी आदि जंगा दर तो खड़काए मां सदाई गियरो आए ये परे थी मां साहजे रगे को लगन गो वे जो आया ये मुताज थी मां बेनिया अल्लाह जी उलूहियत और सोने नबी जो शान दो बताया है कुरान में गालियों ना हिन उम्मत के जो बपलवान मिलियान वफादार मिलियान एक कलाम अल्लाह बियो जो रसूलुल्लाह रात जो टाइम तू रात जो चोरियों करे तू रात जो एक बजे रोडन ते टेलीफोन ते ॻाल्हाईंदो थो अचे हया कर अल्लाह अकबर मुंहिंजो हुज़ूर रात जे टाइम ते भी कुरान बड़ा कुरान वड़े वा फकीर या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीला 20 बजे न गिराब जो कुरान के यार कुरान पढ़ा बरकत कुरान जी एड़ी थी नंदन में मानू थींदा सो त कमाल आहे कुरान में मानू में चाहे सब कुछ कुरान में ओ कालिया कमलिया जो या बुंदी दे मौलवी थे अल्लाह हुजूर के रब लक बंदा सदियो दी लक बंदा जलसो अज़मत मुस्तफा हुजूर जो शान कुरान गल मस्कर मारा ब्या थी अज तो वो कुरान बुधाया है अरे जंजी पीरों तिलावत रब पाण कई 5 रुपया को सौदे में घट दई त धोर जेड़ा तारा धोख दे कुरान समझ में न तो अचे लाओ कबर में मलाक नेरन मंजन गले दी नहीं एक डंडे सा पासियों भजी पेंदई पर जे दुनिया में कुरान के सुना तोई चंदई निंद कर वयो तुझे दुख न हो जागन जो जमानो एडो दरी लगी मिलंदई जन्नत जी बिस्तरो पट जो मलाक विछाए दी चंदई निंद कर वयो दुखन जो तुझो जमानो खत्म कियो तू रब के भी राजी करे आयो है रसूल के भी राजी दादा जो सुभान अल्लाह पोया डोर घेरे कणक में दरड़ियों कनो है जंग जे डंडो डोर की भी अंदे माल को अच्छा जी दोनों के भी वसाइंदे ये छातो करे अरे जे करोड़न जी ज़बान दिनी थी इन ज़बान ते रब जे नाले के बुलंद कर त खुदा तो के मचे अल्लाह ओ गालिया कमलिया वाला जवान दुनिया निंदा करे तू जाग अधरात
करें रात जाग रेसा निंद करें चौथी बदी जाग सही सही मां छा कया ये कुरान पढ़ वरतिल कुरान तरतीला ये थोड़ो आवाज के सनो कर लाउडन वारो लखी जो मेमन साहब पर इनके चवण जी जरूरत ही न हूंदी अगर एडे जलसे थे में नाबी नो एकड़ो खणी आयो लाउड हलाए अरे हे की हलाईंदो आखिर हलाई मां पे जवान तो कुर्सी तो लई बजी वञो इनमें को बुजन में हलाए केड़ो माटो आ असर बजो रखिए हे बेचारो कोई गुंदो वतदो ओ मुंहिंजा पैगंबर रात जो कुरान पढ़ साईं रात जो पढ़ा मुथे केर सारी मखलूकात निंद्र में आ पैगंबर जे ॿिया निंद्र में दमा अल्लाह त जागा तो फर्श ते कुरान पढ़ण तुझो कम आ अर्श ते तुझे ज़ुबान मुबारक मो कुरान ॿुधण मां अल्लाह जे ज़ात जो कम आ असा पढ़ूं जमात बुधे एडे कमले मलाइक बुधन पर नबी कुरान पढ़े मानू त बुधन मलाइक त बुधन जिन भी कुरान बुधन रब जी साथ कुरान बुधे हुजूर रात जो कुरान पिया पढ़न एडे कमले मारे हुजूर बुद्धो भी आको रात जो टाइम नबी साईं हिकड़े सहाबी के चयो मां सां गॾिजी हल त मां मोहम्मद गुलामन जो इम्तिहान वठ केड़ा निंद में केड़ा जागिन था अॻिते आया हिकड़ो सहाबी पियो कुरान पढ़े ॾाढो मिठो साईं चयो सहाबीअ खे अॻिते हलो ॿिए सहाबीअ जो कुरान ॿुधो अहिड़ो कुरान पढ़ियई जो रहमतुल्लाह आलमीन खे रोआरे विधई राग ॿुधी रहो मारन जो कलाम अल्लाह के वो तो कुरान मजीद ॿुधी रहो गोड़ो जमीन तो न गिरंदी रब तो राजी थी पे सुभान अल्लाह चौड़ा साहबी जो जैसे अगते हलो जे मथे तक नूरी मलाक लाटू करे जय जवान जो कुरान बुधण आया मां मोहम्मद अगते की हला अजानन दई साहबी कुरान पढ़ो सियारे जी रात पारो किरे पियो नबी सही भी उन जो कुरान बुधो सुबह जो नमाज दे आयो तो पे कुरान पढ़ो जैसे जे वाह जे कुरान पढ़ो थी मां मोहम्मद करीम के रोआरे विधो थी और या मां भाकुर दबा इहा ज़ुबान औरे कर त इन ते मां मोहम्मद चुमी ॼाण तोखे गाना प्यारा नाचू प्यारा हाणे तोखां थो पुछां कन खोले जवाब दी जान जय ज़ुबान ते नबी साईं जे नबूवत जा जब मुबारक लगिन ताकत केड़ी आ जो बाय के सारे हिजरे असवद पत्थर आ जन्नत मां आयो आ हाजी उमरे वारा चुमी जण जी कोशिश ता कन तोरे ठिकड़ा दा जिन तभी चवंदा परवाह न आहे छो चवंदा इन करे त मन मुंहिंजा जब उन जाइ ते लॻिन जाते रहमतुल्लाह आलमीन जा जब मुबारक लॻ ॻाल्हियूं करण आयो
अचुतमी नबी जा दुख बुधाया हुजूर जो मागे दुख एड़ा मिलिया जिंदगी में जो कंहिंखे एड़ा दुख न मिलिया हेॾे त कंदी जाए एक 6 सालन जो अम्मा मुंहिंजी दुनिया मां लॾे वई आहे ॿियो ताइफ़ में कुरान पियो पढ़ा मागे ताइफ़ वारनि पत्थर आया एॾा इहे ॿई दुख मां मोहम्मद खे मिलिया जेके मां विसरण जाई न उम्मत के घर वेठे कुरान मिलियो आहे कदुर कोन्हे रात जो टाइम नबी से मक्के पाक जे घिटीअ मां गुज़र गयो आहे हिकिड़े घर मां रोइण जो आवाज़ पे आयो नबी से दरवाजे ते आया अंदरों दरवाजो खड़कायो अंदरों जवान निकरी आयो रोए भी पियो साके भी तो रोए भी तो नबी सईंदा चवनि छो थो रोए के सही विकानल गुलाम यहूदिन वट ॾींहं जो बाग जो कम था कराइनि रात जो चवंदा चकी हलाए निंड कान्हे तॾहिं थो रो हुनखे ख़बर कोन्हे त नबियनि जो सरदार आहे हुनखे पतो कोन्हे त सोणनि जो सरदार आहे वज़ुहा वल्लैल इज़ा सजा पोयां थोरो ओरेसरी जो वेझा अचो ऐं सुभान अल्लाह बि चओ कुरान जे वेझो अचो त रहमत बि वेझो ईंदी न मेले में त ईअं घुमंदो आहियां चौधारी टीवीअ जे अॻियां कई अंधा थी विया ऐं हिन जे वेझो आहे दीदार करदन नूर में बरकत पई कयो हिन कुरान जी ज़ियारत ॾाढो चओ सुभान अल्लाह ॾिसी वठ कुरान खे हुनखे पतो कोन्हे त हे नबियनि जो सरदार आहे सोणनि जो सरदार आहे वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतरज़ा अंदर ठरियो आहे जंहिंजो ठरियो आहे उहे सुभान अल्लाह चओ मां पढ़ां तो तव्हां ठरो था कमाए अॼु पट ते वेठो आहियां कुरान मजीद ॿुधी अमल कई इहो कुरान परनि में उॾारे रब सां मिलाईंदी रब जे ज़ात सां हुनखे पतो कोन्हे त सोणनि जो सरदार आहे जंहिंजे चेहरे जो बयान कुरान में जंहिंजे ज़ुल्फनि जो बयान कुरान में अरे सुमरे के कहिड़ी ताक़त नबीअ जी तारीफ़ करे कई आलिम कई बुज़ुर्ग कई वली कई इमाम शहीद सालिह असां सहाबा तारीफ़ कंदे 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 दुनिया के छॾे विया पर नबीअ जी तारीफ खुटाए न सकिया जंहिंजी तारीफ रब करे हेरे मारे तक जंहिंजी तारीफ तौरेत में जंहिंजी तारीफ इंजील में जंहिंजी तारीफ कुरान में जंहिंजी तारीफ फर्शन में जंहिंजी तारीफ अर्शन में जंहिंजी तारीफ मलाइकन में गालियों करना आया हूँ वो गालन वाला प्यार थी इनके पतो कोने ते वडे खलाक वारो आ ए नबियन जो पगदार आ ए नबियन जो सरदार आ ए यतीमन जो यार आ नबी सही पूछा था कन शाजे करे
एडी तो के तकलीफ आ जे विकान अल्लाह इन जे करे निंद काने हाने नबी ज़िंदा जौन से कंदे तू वनी निंद कर तुझे बदरों चकी मां ढोलाया ये को करे सको भाव दर दर दिया वो गरीब उन जे बचन रात निंद न कया गाल में तू करोड़न जो मालिक है उन जे बचन भूख ते निंद न कया ये तू भाव है हुजूर फरमायो बारे में गरीब उन जी खिदमत न कई दिठई त उन जा बच्चा भूख ते यो मुझे उम्मत में ना है छा बचायो थी पंजे लाल हया काने हुजूर जो वाकू बीड़ाए नबी सही हिकड़ी रात चक्की हलाई बी रात टी रात टे रातूं चक्की हलायूं हाणे ता पुछणु त दे ख़बर निंड कई जे थोड़ा करे छॾई वॾो रंग दिल तो नज़र अचे वॾे इख़लाक़ वारो तो नज़र अचे इन्नक लाला ख़ुल्क़िन अज़ीम दादा चो सुभान हुजूर जो शान सुमरे के कड़ी ताकत बयान करे हेडे न कुरान रहे न नबी जी तारीफ वही रहे करना खोला बुत तेरा जूं निंद गई जवे तो इखलाक वारो तो नजर अचे वडो राम दिल तो नजर अचे तो जो इखलाक करो जो घर तो अचे जण सूबेदार आयो बाकी भजी था वनो बार डिजी था वनन हे तो जो इखलाक बा हे मुसलमान है कुरान जे तो कुलू लिन्नास हुस्ना गल हमारा ब्याथी कुरान में जे एड़ो सोनो गालायो जो काफर भी तांजो गालायण बुझी उते जो ते कलमो पढ़ी मुसलमान हुजूर वट काफर पढ़िया कोना इखलाक दिसी कलमो पढ़ी ॾींहों ॾींहुं गुलाम पिया पढ़ दादा जो सुभान अल्लाह तबते मुझे वमार सल्लाक इल्ला रहमतल लिल आलमीन जो असां जो नबी जान अल्लाह रहमत बुध 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 नबी रहमत कुरान रहमत न्यानी रहमत मेहमान रहमत जो बीमारी भी रहमत नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा शाने मुस्तफा शाने सहाबा शाने सहाबा शाने अहल बैत नारे तकबीर वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन गालियों का देखने एडो कुरान शफात कई एडो नबी शफात कई अठई दर रब जन्नत जा आरा नवारा खोले दी दुई नबी सां भी सच्चो थी कुरान सां भी सच्चो थी ओ तुझी मंजिल मथे हूंदी माण्हू त सलाम कंदई पर मलाइका भी बड़ा कुरान नथा ॻाल्हायो थकिजी पियो आहे रोज बटे बटे जलसा मां कुरान नगाड़ीअ ते बि को न बीहारे इहो सॼो कमाल कुरान जो आहे ॿियो रात सगरन में रात वडन गोपागढ़ का मथे वरी ये अगली रात तुझे सखर में अलमदीना कॉलोनी में
साढ़े 11 बजे तकीर खत्म कया वरी घर पुजूंगा ये रब जा थोड़ा हन असा के केर सुनाने सजो कमाल हिन में थी पर जे करे चे दुनिया में आखिरत में कब्र में इज्जत वारो थिया अल्लाह जो आखिरत में दीदार क्या ए नबी जो भाकुर भी नसीब थे हुजूर जी शफात भी नसीब थे आप हौज कौसर भी नसीब थे तब वो मजूरी कर कुरान जी गुलामी कर आमना दे लाल जी गल हिंजे नबी मिलियो जो जहानन जे लाए रहमत अरे पंजन लाए रहमत पर बरावन लाए भी रहमत मारे कंदे न्याणी जीअ जे मथे उघाड़ी हुजूर चयो हीअ कंहिंजी न्याणी हातिम ताईअ जी न्याणी काफर जी न्याणी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कंहिंजी बि न्याणी हीअ मुंहिंजी चादर मुबारक खणी इनखे वञी ढकायो आहे त न्याणी साईं तव्हांजे चादर मुबारक जो ज़िक्र क़ुरान में आहे या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंज़िर वरब्बक फकब्बिर वसियाबक फतहिर डरा थी पूरो कलाक ॻाल्हाईंदी 15 मिनटन वारा न आहियूं त देगिन जा बसर ई न वठजनि जसो पूरो थी वियो आया हूं त कुरान पढ़ाऊनी मां त चवंदो आहे मौत बि कुरान पढ़दे अचे त वाह वाह थी वञे पोइ तुंहिंजे जनाज़े में माण्हू त ईंदई आसमान खां लही मलाइका साईं तव्हांजे चादर मुबारक जो ज़िक्र कुरान में आहे हीअ काफ़र जी न्याणी आहे नबी साईं चयो जंहिंजी बि न्याणी आहे त न्याणी हीअ मुंहिंजी चादर ढकाए छॾियो नबी जहान ला रहमत नबी साईं के छा चई हेरे मारे कंदे हाणे पुछा तो करे साईं तेरा जुमा निंड कई ॿुधा त तव्हां केरो हो नबी साईं ना चवनसि इहा त ख़बर ॿुधी हूंदई मके में नबी पैदा थियो आहे जंहिंजो नालो मुहम्मद अहमद आहे उहो मां आहियां उहो तूं जे उहो मां जंहिंजे उहो तूं त पोइ जल्दी कर देर न कर पढ़ाए कलमो त तुंहिंजो ग़ुलाम बणिजी वञा नबी साईं कलमो था पढ़ाइनि हाणे पुछा था कनि तूं कहिड़ो आहे जंहिं क़ौम जो सीधी आहे रंग जो सादो आहे ज़बान ते हबक आहे नालो आहे मुंहिंजो बिलाल बिलाल दुआ सोना माहा अर्जा कलमो भी पढ़े चवे तो तव्हां ते रब कुरान नाज़िल कियो हुजूर चयो हाओ बराबर माते कुरान नाज़िल कई जॾहिं कुरान जी पहिरियों आयत नाज़िल थी गारे हिरा ते जबल नूर ते इकरा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़ तकल हो न ध्यान जो सुभान अल्लाह पैगंबर उन्हीं जे नाले सां कुरान पढ़ जे तोखे पैदा कयो अल्लाह हिने बुध नबी जायो मुस्तफा जो अग में नालो भी रब पान रखियो जायो तो सिंगार भी पान कराई और 3 नंबर में असांजे नबी के पढ़ाई भी पान बुधी छॾ
जई तवां ते रब कुरान नाज़िल कयो आहे इन जा मांखे सबक ॾियो जे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद 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 माना बेनियाज सारी दुनिया मोहताज जो रब बेनियाज कन्न खोले बदू जड़ी सबक मिलो मक्के दे घिटन में हेड़े हेड़े चौंकंदे पढ़ंदो तो वते अहद 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 यहूदी काफर समझन पिया त हिक रब तो जय हेड़े हिक तो जय हिक बियो आहे ही कोन बिलाल के मारा दाजन हेडे कंडी जाए धक दान किचिया मेरा सीवे जी लोफड़ छोरा घिटन में दागिलन सीने ते पत्थर जी चकिया तभी बिलाल पियो चवे आहत आहत काफर दा जन बिलाल झट त चुप कर केड़े चढ़िया त नायो टके जो दिलो वरदा हो वजाए दिसनाओ त कचो आ किन पको आ मां बिलाल के रब आजमाए तो कचो आ किन पको आ जी धक लगंदो तो वले ये मुंहिंजो ईमान वधंदो तो वाले वो बिलाल कमाए हुए इते काफर मारे मारे थकी दा पम जौनस दा बिलाल झट द बस कर ये काफरा पेरन खां वठी निड़ीअ ताईं कटणो शुरू कंदा इन्हीअ सबक खे न विसारींदुमि जेको हुजूर वटि मिलियो सिद्दीक अकबर आयो ॾिठई जिनकी वफात 22 जमात सानिय ते 18 ज़ुल्हज ते हज़रत उस्मान सुभान अल्लाह 22 सिद्दीक अकबर आयो पीछा था क्यों हटो परे बिलाल के धक दा ये तो नबी जो गुलाम सुभान अल्लाह तक करे नबी जो परवानो ए कुरान जो आशिक इनके धक दाणो सादा जन यहूदी जे हे असा वट विकान अल्लाह तो के पतो कोने सिद्दीक जयो जेके पैसा जो मां जा पर बिलाल ते मामूर भी बर्दाश्त न कन हटो परे झटकदानो जेकी पैसा घुरो त जाओ सिद्दीक अकबर जो पीर छा पियो चए अबू बकर सिद्दीक गरीबन मिस्कीनन ते दो पैसा खर्च करे मिस्कीनन दे गरीबन दे सिद्दीक तो जे बाबा जे रब दिनान उन्हीं जे नाले दे खर्च तो कया मिस्कीनन दे ता अल्लाहुम्मा अबू बकर को राजी दे नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहले बैत सिद्दीक अकबर तू सके भाव के 5 रुपया न दे भाव बीमार पुछण न थो अचे सुनियो आ मदा कुछ घुरे अरे मां के अगर एकड़े मानो दाह दिनी अच्छी दाढ़ी रोए पियो मल साहब बन्यानी वचुन भाव दे वई मखो मुने न्याणन जो रंग कुछ पक्को आ उन जे पुटन जो चिट्टो रंग आ ए मांस मुंजे दाढ़ी दे दिस मखो न्याणी न वतई रोआ दो मौली साहब रोआ दो हज ते भी न थो वञा त इहो ॿार लाथियूं वञा पोइ हज ते वञा
हाणे दुआ कर अगे रब न मारे जेते न्याणियूं न परणाया। अरे तू भाव आहे लखन दे गरीब भाव दे बीमार आ जे अम्मा जे पेटों तू जमियो आहे उहो भी जमियो आ बाबो भी सागो आ रम छो खत्म दियो दी ज़ालिमा हया कर गाड़े खणी वेंदे दौलत सिद्दीक अकबर पैसा खर्च कया बिलाल के आजाद कराई रब चयो ओ जिब्रील सुभान अल्लाह न तो करे मां हितो नो ॻाल्हायां पुराणो रब जे फज़ल सां जिब्रील जीव रब्बे जलील के आयत कुरान जी खणी वञो सिद्दीक जे शान में मुझे सोने नबी दे बड़ा कुरान वसयुजन्नबु अल अतकल्लज़ी ये कुर्बानी दे पिया था अल्लाह मानी ले पानी अरे जेके मानी और नानी जे कड लगा बोटिया ही न जेके कुरान जे कड लगा सिधो जन्नत किस्मत दा जलसो थे हिदायत हितां खाइने 12 महीना कहीं करायो दीने एतरो न तो सोचेंदा अवल कुरान बुधा अवल रूह जी खुराक नफ्स जी खुराक पो जाथे भी वेंदा तोरे भूख हुंदी आ तभी न तकी ना मजो अवल कुरान मानी पो दुख ही कुरान सां लही वेंदई 2 बजे रात जो मानी दा खाऊं दुनिया सुती पई आ अवल कुरान रब हलाए थे उन जा थोड़ा दुख भुखा उन्या साहबा कुरान पढ़दा हुजूर जो दीदार करना भुख उन्हें लई समझे जा तो ही आयत खणी वन कुरान जी वसयुजन्नबु अल अतकल्लज़ी 3 पारो सूरत लैल वसयुजन्नबु अल अतकल्लज़ी युती मालहु यतज़क्का व माल अहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला बितिगा वजह रब्बिल आला वलसौफ यरज़ा राजी थियण जो लफ्ज आयो कुरान में आयो कहीं राजी क्यों कहीं राजी क्यों अरे रब सचे कुरान में सोना नबी सिद्दीक के चओ तो मुझे बिलाल के आजाद करायो तो अल्लाह मां को राजी थे मां रब कुरान में वायदो थो क्या तो मां अबू बकर के भी अल्लाह राजी तू तो जे मानू राजी जन नवाब राजी जन अमीर राजी जन ये चौंदो कर अल्लाह राजी थे तू रब के राजी कर रब तो के सडु करे चौंदो अच कुरान वारा तो मां तो के राजी किया बड़ा कुरान या अय्युहन नफ्सुल मुतमइन्ना इरजी इला रब्बिकी राज़ियतन मर्ज़िया ए पंजे नफ्स जूं ख्वाहिशूं कटे पंजे रूह के मुझे कुरान सां रात ॾियारण वारा मौत मुझे तरफ दुनिया में तो मां के राज़ी क्यों अजो आ तो मां राज़ी कया फदखुली फी इबादी खास मुझे बानन जे टोलीअ में शुमार थी वदखुली जन्नती ऐं दाखिल थी जन्नत में त दुख ई लाहे छॾिया
उन्हीं नबी जी गुलामी कर जे परावन के पंजो बनायो आ गरीब ते तुझी नजर कोने नौकर दुकान ते वेठो बीठल आ गरीब घट वध लफ्ज तो गलाए भया नथी नबी निंद्र कंदा बरीरा पखो दिया नहीं पर हिकड़े दफे बरीरा की निंद्र अची वई रसूलुल्लाह दा पखो सुभान अल्लाह न तो करे थकल है बरीरा के जाग थी अखिन में पानी दिया रे साईं मां तव्हांजी खिदमतगार तांदा मुखे पखो वणो नबी फरमायो बरीरा रो न हल जज़ाउल इंसान इल्लल इंसान फबिअय्यि आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान माखे गंगे कुरान मिठो दिया रहन वारा माखे जो शीशो वण मां लाथी लये मां डंडी मां जबल मां बबर मां घर जे मना मां 5 साल शीशो पेटी में रख सैफ में रख फ्रिज में रख जो बुझी खोल त जायको मटे वई और कुरान के 1400 साल गुजरी आन अज भी जाथम पढ़ इं तो नजर ते जड़ो हाने कुरान रब असांजे नबी ते नाज़िल कयो अन्या तू कुरान को पढ़े बरीरा रोल चंगाई जो बदलो चंगाइया ईसान जो बदलो ईसान तो मासा चंगाई कया मां मोहम्मद तो के चंगाई जो बदलो नहीं रहो मक्के जी जिंदगी आ हिकड़ी चरी औरत आ हुजूर जे चादर मुबारक वचूंदी अचे नबी से कढ लगा दाज उमर फारूक ॾिठो सोना हीअ चरी आ तव्हां हिन जे कढ कीअं चरी औरत पट ते वेठी नबी साईं भी पट ते वेठा उमर फारूक चादर के 4 दो करे सोना तव्हां हिन चादर ते वियो नबी चयो उमर चादर परे कर जे सूरत में मुंहिंजी उम्मत यानी इन पट ते वेठी आ मां मोहम्मद भी पट ते वेंदुसि साईं हीअ चरी आ उमर जे सानन जो नबी मां मोहम्मद आ त चरन जो नबी भी मां मोहम्मद रसूलुल्लाह आया गरीबन के मिस्कीनन के टंकांदो करे जन्मी जरी जन्म में वेंदा जन्नती लियो पाए चंदन छो आयो एडे कीअं आयो कम केड़ा कयो चौंदा कालू लम नकु मिनल मुसल्लीन वलम नकु नुतिमुल मिस्कीन वकुन्ना नखूज माल खाइज़ीन नमाज़ न पढ़ी से जो मिस्कीनन के खाधो न खारायो से सजोड़ी डाला टंका होटलन ते वेही पराया ए बकरदास बकवास टंका करनास हेड़ो आ इनते टंका न कर ठाइण वाली रब जी ज़ात हया कर नबी साईं घर वेठा माई आई नंढड़ी न्याणी खणी आई हुजूर के चई ओ अल्लाह जा रसूल ॾाढी बुख आहे अल्लाह मूंखे खाधो खारायो नबी साईं पंहिंजे घर वारीअ खे चयो सिद्दीक़ा जी सोना नबी जे हिन माईअ खे खाधो खाराए साईं असांजे घर में हिकड़ी खारका ॿियो अल्लाह जो नालो आ बुध तू
तू तो जे कणक जो अघु न थियो सारियूं पापड़ी थी वञूं हेड़े तक मां 2 महीना थींदा नवाब छाड़े वई हिकिड़े ॻोठ में वणनि जो कट हिते मथे हो पर फर हुननि में हुयो ई रोइन पिया माण्हू मां चवंदा या असांजे खुदनि अमलनि जी सज़ा जेकी खुदा कम कया या उहा सज़ा थी मिले शुक्र कोन्हे अली साईं चयो कई माण्हू ॾिठा सब्र वारा घणा शुक्र वारा थोरा शुक्र कर त रब वधावई न मारे कंदे खारक हिकिड़ी आ हुजूर जे घर में तभी शुक्र आ मारे करनी जा कायनात जो सरदार आ नबियन जो सरदार आ यतीमन जो यार आ सोनन जो सरदार आ हिकिड़ी खारक घर में आ घरवाली के ता चवन या माई के दो असांखे अल्लाह दींदो तू असां न ॾियूं चवंदासीं माईअ खे 5 दर बयान माईअ जो कमु थींदो हीअ मां बचन कान रखी आहे पर सखियुनि जो सरदार थो चए सिधी का या ख़ारक माईअ खे ॾे असांखे न पुॼींदो नथो चए सुभान अल्लाह आखिरी लफ्ज थी गद्दारा नात खानन जी आलमन जी ये भी दावत सां आया इन्हनि जो भी हक़ आहे तो हर एक जे ज़बान में जेकी रब जुमला चवराया छो त दिलनि जूं चाबियूं रब जे कब्ज़े ॾाढनि जो सुभान अल्लाह खारक ॾिनो माईअ खे बाध कयो माई खारक खे अधु पाण खाधई अधु चबाड़े चबाड़े नंढड़ीअ न्याणीअ खे खाराई नबी साईं खे चई सोना दिलबर नबी बुख माईअ खे ॾाढी पर अधु खारक पाण खाधई अधु चबाड़े चबाड़े नंढड़ीअ न्याणीअ खे खाराई नबी साईं चयो सिद्दीक़ा जंहिंखे 3 न्याणियूं ॼायूं उन्हनि जी ख़िदमत कई वक़्त ते पढ़ाई क़यामत वारे ॾींहुं इन 3 न्याणियुनि जे अबे जे जन्नत जो ज़ामिन मां रहमतुल लिल आलमीन इहे वचो वेंदो मां जन्नत ॾे जीअं पई आङुरियूं पाण में ॻंढियूं पयूं पुट नेमत न्याणी रहमत अरे ना फरमान पुटवा उनजे अबे जो जन्नत जो ज़ामन नबी न तो पवई न्याणीअ जे करे कायनात जो सरदार ज़ामन तो पवई साईं 3 न्याणियूं न जंहिं बचस 2 जे न्याणियुनि जे अबे जे जन्नत जो ज़ामन मां साईं बनतस अमी आशा ॾिठो त रहमत जो दरियाओ जोश में आयो पुछी वठा सोना हिक न्याणी दस जंहिं हिक जी ख़िदमत कई वक़्त ते पढ़ाई इन हिक न्याणीअ जे अबे जे जन्नत जो ज़ामिन बि मां रहमतुल लिल आलमीन आया वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन अंदर ठरियो आहे क़ुरान सां हिन खां परे न वञो सोने नबीअ जी ग़ुलामी कयो क़यामत वारे ॾींहुं क़ुरान वारनि मोमिननि खे अल्लाह हीअं मलाक जो जन्नत ॾे वठी वञो सुभान अल्लाह चओ हीअं सिधो जन्नत जे तरफ़ पुॼाए छा चवनि वसीक़ल लज़ीन तक़ौ रब्बहुम इलल जन्नत माण्हू एॾा न आया पर मलाइक हज़ारनि जे तादाद में आया आसमान खां लही आया मुबारकात मंठा रखे
मौलाना के जहिड़ो क़ुरान पढ़ रहा हो जंहिंजी दुनिया में बहाई कोन्हे ॻाल्हायो न आख़िरी लफ़्ज़ वसीक़ल लज़ीना तक़ऊ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम खज़नतुहा सलामुन अलैकुम हो जा वेंदा दरवाजा जन्नत जा कामोरन लाए अमीरन लाए वलम यख्शा इल्लल्लाह जेके रब खां बिना वे केरन अल्लाह माने कन्ने के वो मोमिन कहीं कोन जन्नो रब ये वठी मला जन्नत के दर ते पुजाए चवंदन सलाम अलैकुम सुभान अल्लाह करद मलाइकत सलाम कंदा पर रब भी सलाम कंदो जन्नतन के सलामुन गौलम मिर रब्बिर रहीम जिन्ने कदरे को पैदा कई सोनो करे कलमे कुरान हुजूर जे करे इज्जत वारो एडो कंहिंजो नौकर मलाक करे बिहारे वो रब तो के सलाम करे बियो छा खपे जो जेस ताईं जी रहा हूं कुरान की तिलावत कंदा रहंदासीं जो जेस ताईं जी रहा हूं गुलामी जो नबीन जे सरदार की कंदासीं इंशाअल्लाह इन जलसे की बरकत थींदी जो कारा कुआ थींदी निंद में हुजूर की ज़ियारत थी वेंदी अल्लाह ताला मुझे लफ्ज़न के जज़ाकुमुल्लाह अल्लाह से ताकी बरकत करे वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।